Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. तारीख़ ॿुधाए थी त पीपल्स पार्टी जमहूरियत जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। क़ुर्बानियुनि बावजूदि पीपल्स पार्टी सदाई इदारनि जो साथ ॾिनो आहे। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A बाबति सदाती रेफरेंस ते ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस जा रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो आहे त जमहूरियत जे लाइ क़ुर्बानियूं ॾींदड़नि जो एहतराम कंदा आहियूं। माण्हुनि में पाण ते कंट्रोल ऐं बर्दाश्त जी सघ ख़तमु थींदी पई वञे। केरु कुझु बि सोचे मुल्क जी ख़िदमत जारी रखंदासीं। रज़ा रब्बानी दलील ॾींदे चयो त कुझु ॾींहं अॻु वज़ीर आज़म आइन जी भञकड़ी जे लाइ तयारु हो। वज़ीर भञकड़ीअ जे लाइ तयारु हुआ पर इस्तीफ़ा न ॾिनी। ओलह में ट्रेन हादसे ते वज़ीर फौरी इस्तीफ़ा ॾींदो आहे। हिते अहिड़नि हादसनि ते केरु बि इस्तीफ़ा नाहे ॾींदो। रज़ा रब्बानी जा दलील मुकमल थियण बाद PTI जे वकील अली ज़फ़र जा दलील जारी। सिंध काबीना में तब्दीली। ट्रांसपोर्ट खाते जे वज़ीर अवैस कादिर शाह खे उहिदे तां हटाइण जो नोटिफिकेशन जारी। MPA शर्जील मेमुन खे सिंध काबीना में शामिल करण जो फ़ैसिलो। शर्जील मेमुन तरफ़ां सुभाणे सूबाई वज़ीर तौरु हलफ़ खणण जा इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त पीपल्स पार्टी क़यादत सईद गनी खां सुद समाज जो खातो वापसि वठी शर्जील मेमुन खे ॾियण जी हिदायत कई हुई। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI खे F9 पार्क में जलसो करण जी इजाज़त ॾेई छॾी। PTI जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान इंतिज़ामिया मुआक़िब इख़्तियार कयो त PTI खे अॼु जलसे जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। चीफ जस्टिस चयो त जलसो सिहतमंद सरगर्मी आहे, जलसे खां न रोकियो वञे। ज़िले इंतिज़ामिया मुनासिब पाबंदियूं लॻाए सघे थी। उमीद त शहरनि जे बुनियादी हक़नि जो ख़्यालु रखियो वेंदो। अदालत इंतिज़ामिया खे हिदायतूं ॾियण बाद PTI जी दरख़्वास्त मोकिलाए छॾी। सॼे पाकिस्तान खे नचायो अथव, छा ही जमहूरी निज़ाम आहे? लाहौर हाई कोर्ट उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा मंज़ूर थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करे छॾी। ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस अमीर भट्टी रिमार्क्स ॾींदे चयो त इहो मामिलो दरख़्वास्त गुज़ार जो न आहे। अदालत खे मज़ाक़ बणायो वियो आहे। कंहिं में बि सबुरु नाहे। मुल्क लुटिजी रहियो आहे ऐं हिते ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। अदालत दरख़्वास्त गुज़ार ते 10 लख रुपया ॾंढ हणंदे दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां इत्तेहादी पार्टी JUIFA जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात। मौलाना फज़लुर रहमान मुआशी अंग अखरनि ते ॻणती ज़ाहिर कंदे चयो त अवाम खे ॾुखियाईनि मां कढण जे लाइ काबीना जो अज़म साराह जोॻो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं BNP सरबराह अख्तर मेंगल विच में मुलाक़ात दौरान अहम मामलनि ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त बलोचिस्तान न रुॻो कुदरती वसीलनि सां मालामाल आहे पर बलोचनि जी अफ़रादी क़ुवत मुल्क जो अहम असासो आहे। हुकूमत बलोचिस्तान जी तरक़ीअ जे लाइ तरजीही बुनियादनि ते क़दम खणंदी। बलोच नौजवाननि जी क़ौमी धारा में शमूलियत यकीनी बणाई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़ुसूसी मुआविन तारिक फातमी खां परॾेही खातो वापसि वठी छॾियो। तारिक फातमी खे गुज़िरियल ॾींहुं परॾेही मामलनि बाबति ख़ुसूसी मुआविन मुक़ररु कयो वियो हो। वज़ीर आज़म पीपल्स पार्टी सां वास्तो रखंदड़ वफ़ाक़ी वज़ीर एहसान वज़ारी जो बि क़लमदान तब्दील करे छॾियो। एहसान वज़ारी खां बैनुल सूबाई राब्ता वापसि वठी इंसानी हक़नि जी वज़ारत ॾिनी वई। लेट नाइट मतलब 9 बजे के बाद आग लगी थी। जो करीब तरीन म्यूनसिपैलिटी थी उसकी फायर ब्रिगेड ख़राब थी, इस वजह से बाकी जगह से मोबिलाइज की। और मैं एडमिट करता हूँ कि रिस्पांस बहुत स्लो था। होम सेक्रेटरी की सरबराही में एक कमेटी बनाई है कि इन्वेस्टिगेट करे। 7 दिन दिए हैं कि मुझे वो रिपोर्ट पेश करें। जिसकी भी नेग्लिजेंस होगी उसको हम सज़ा देंगे। मैंने गांव वालों से वादा किया है कि गांव वालों के लिए घर बना के देंगे, सारे जिनके घर जले हैं। प्राइम मिनिस्टर साहब ने भी जो दादू में आग लगी थी उसके लिए मुझे आज उन्होंने कहा है कि अनाउंस किया कि 1 करोड़ रुपया उसके लिए वो देंगे। मैं उनका शुक्रगुजार हूँ।
वॾे वज़ीर तरफ़ां फरीदाबाद सान्हे में सुस्ती ऐं लापरवाही जो एतिराफ़। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त फरीदाबाद सान्हे में रिस्पॉन्स देर सां आयो। 7 ॾींहनि में जांच रिपोर्ट घुराई अथऊं। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सड़ी वियल घर ॿीहर ठहिराए ॾींदासीं ऐं नुक़सान जो अज़ालो बि कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मुतासिरनि जे लाइ 1 करोड़ रुपया मुआवज़ो जारी करे छॾियो। इस्लामाबाद में वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म तरफ़ां फरीदाबाद सान्हे ते अफ़सोस जो इज़हार। मुतासिरनि जी बहालीअ जे लाइ हर क़िस्म जे सहकार जी ख़ातिरी। कराची में अगवा थियल नींगरी दुआ ज़ोहरा 6 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी। सांगड़ में नींगरीअ जी मौजूदगीअ जे इतला ते ज़ाहिद टाउन ऐं भर पासे में छापा। SSP AVCC ज़ुबैर नज़ीर शेख तरफ़ां नींगरीअ खे सांगड़ मां बाज़ियाब थियण वारनि ख़बरुनि जी तरदीद। पुलिस जो चवणु आहे त सांगड़ में छापा हया पर नींगरी दुआ ज़ोहरा हथ न आई। छापनि दौरान हिक ॿी नींगरी बाज़ियाब थियण जा इतला। शहीद नाज़िम जोखियो जी बेवा शीरीन ऐं भाउ अफ़ज़ल जोखियो केस में धुर बणिजण जे लाइ NCHR जी दरख़्वास्त ते एतिराज़ वारे छॾिया। शीरीन ऐं अफ़ज़ल जोखियो तरफ़ां अदालत में जमा करायल एतिराज़नि जी कॉपी टाइम न्यूज़ हथ करे वरिती। एतिराज़नि में चयो वियो आहे त दरख़्वास्त गुज़ार खे दरख़्वास्त दाख़िल करण जो कोई इख़्तियार न आहे। केस में धुर थियण जी दरख़्वास्त कमीशन जे मेंबर्स खां इजाज़त वठण बिना दाख़िल कई वई। जांच इदारनि ते मुकमल एतमाद आहे। नेशनल कमीशन फॉर ह्यूमन राइट्स तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त रद्द करण जी इस्तदा। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में शहीद नाज़िम जोखियो क़त्ल केस ते ॿुधणीअ दौरान जवाबदार पेश न थिया। अदालत जाम करीम ऐं जाम अवेज़ सूधो ॿियनि जवाबदारनि खे ईंदड़ ॿुधणीअ ते पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। जवाबदारनि जे वकील जो NCHR तरफ़ां दरख़्वास्त दाख़िल कंदड़ जिब्रान नासिर ख़िलाफ़ बार में शिकायत करण जो ऐलान। अदालत चयो आहे त ॿाहिरि कुझु बि थिए उन में असांजो कुझु न वञे। धुरियूं अदालत अॻियां कानूनी नुक़्तनि ते ॻाल्हाइनि। वकील जिब्रान नासिर चयो त अदालत चवे त ईंदड़ ॿुधणीअ ते कमीशन जे इजलास जा मिनट्स पेश कंदुसि। अदालत केस ते ॿुधणी 29 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। सखर जी एहतिसाब अदालत गढ़ी यासीन टाउन कमेटी जे अकाउंटेंट असलम दायो खे जेल उमाणे छॾियो। नैब सखर जी टीम गढ़ी यासीन में छापो हणी टाउन कमेटी जे अकाउंटेंट खे गिरफ़्तार कयो हो। नैब ज़रियनि जो चवणु आहे त टाउन कमेटी जे फंड्स में 54 करोड़ रुपयनि जी मुबैना करप्शन जो रेफरेंस दाख़िल थियल आहे। अकाउंटेंट 4 सालनि खां रूपोश हो। खानवाहन भरिसां ज़मीनी तकरार तां झेड़े दौरान 2 सगा भाइर मारिजी विया। ॻोठ शादन मरी में कुंधर बिरादरी जी ॿिंदुरनि में 20 एकड़ ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो। फायरिंग में जावेद अली ऐं सजाद अली कुंधर मारिजी विया। कंडियारो इस्पताल में पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त झेड़ींदड़ धुरियूं पाण में सौट आहिनि। मक़तूलनि जे वारसनि तरफ़ां केस दाख़िल थियण बाद जांच ऐं कार्रवाई कई वेंदी। ॾहर की भरिसां पसंदी शादी न थियण ते जोड़े ज़हर पी छॾियो। नारी रिज़वाना गोलो इस्पताल नियंदे दम ॾेई छॾियो। नौजवान मुजाहिद गोलो ॻणती जोगी हालत में रहीम यार ख़ान इस्पताल मुंतक़िल। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जोड़े शादी करण पिए चाही। वारिसनि तरफ़ां इनकार बाद नारी ज़हरीली दवा पी ख़ुदकुशी कई। नारी जे फौत थियण जो ॿुधी नौजवान बि ज़हर पी छॾियो। बनियूं भी हित उन्यारो हिन जंगल बेला उन्यारा हिन। बनियूं भी हित उन्यारो हिन जंगल बेला उन्यारा हिन। उन्यारा मारू ही मोजा उन्यारा जांगी ही मोजा पानी जो मुदारा पियण उन्यारो
ॾींहं आचर जो उन्यारो रूह हर कंहिंजो उन्यारो ॾींहं आचर जो उन्यारो रूह हर कंहिंजो उन्यारा मारू ही मोजा उन्यारा जांगी ही मोजा पाणी ॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणीअ जी हथरादू खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा। गुलाब लिगारी ऐं भर पासे ज़रई पाणीअ जी खोट ख़िलाफ़ गीत ॻाए एहतजाज। बाहुनि ऐं शाख़नि में पुछड़ीअ ताईं पाणी ॾियण जो मुतालबो। मीरपुर साकरो में पाणी खोट ख़िलाफ़ इंजीनियर ऑफिस अॻियां मुज़ाहिरो। आबादगारनि तरफ़ां पाणी न मिलण सबबि ज़रई ज़मीनूं बंजर थियण ऐं फसल सुकी वञण जूं दाहूं। कंडियारो जे ढोढा माइनर में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि तरफ़ां रैली बाद मुज़ाहिरो। ठरी मीरवाह में आबादगारनि धरणो हणी सखर नवाबशाह रोड ब्लॉक करे छॾियो। ज़रई पाणीअ जी हथरादू खोट ख़तमु करे आबादगारनि जो मुआशी क़तलाम बंदि करण जो मुतालबो। ऐं उमरकोट में पाकिस्तान चौक स्टॉप ते पीरसन शख़्स जो गलो कपियल लाश हथे। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। लाश जी सुञाणप न थी सघी। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिबि अणॼातल माण्हू राति देरि सां पीरसन शख़्स जो लाश उछले विया हुआ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली। हेडलाइन्स सां ॾिठूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था। शॉर्ट ब्रेक।